मलक जूनियर सिकंदर के असां अर्ज़ कयो त साईं असांखे ही बस्ती जे जेको आहे 15 सालनि खां पाणी जे असां वटि एॾी सारी कमी आहे, जेको टैंकर माफ़िया ग़रीब अवाम खे निचोड़े छॾियो आहे। त हुननि जी महिरबानी आहिनि, उहे आया पाण विजिट करायूं, सॼी टीम मोकिलियमि, जेको असांजो कमु माशाअल्लाह हाणे तेज़ हले पियो। इंशाअल्लाह असांखे उम्मीद आहे त सॼो कमु कंप्लीट थियण खां पोइ ख़ुदा जी बस्ती खे पाणी मिली वेंदो। तलाउनि खे जेके तव्हां ॾिसो पिया त कमु हलंदड़ आहे। 2-3-6-7 चेयरमैन साहब पंहिंजो हुकुम जारी कयो त हिते पंहिंजो इनखे ब्लॉक ॾियरायो वञे। 3 ॾींहंनि खां कमु हले पियो, इंशाअल्लाह 2 ॾींहंनि में तलाउनि जो कमु पूरो थी वेंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असल छा आहे त हीउ शुरू खां तलाउ ठाहियल हुआ, तक़रीबन 10-15 साल थिया आहिनि, पर हीउ तव्हां हेठि ॾेखारे सघनि था त हिन में वॾा हिकिड़ा सुराख हुआ, जेको पाणी उतां ईंदो त उहो ज़ाया थी वेंदो। मलिक जूनियर साहब जेको असांजो MP साहब आहे, उहो आयो, जेको असांखे ख़ुदा जी बस्ती जे लाइ लाइन बि असांखे तक़रीबन 15,000 स्क्वायर फुट लाइन ॾिनी आहे, जेको कराची वान खां डायरेक्ट हिन तलाउ में ईंदी इंशाअल्लाह। हुनजो बि तक़रीबन 8-10 हज़ार लाइन जेको आहे तक़रीबन क्लियर थी आहे, बाक़ी अञा कमु हले पियो। हुन ॾींहुं साईं जान आया त असां हिन तलाउनि जो विजिट करायो। साईं जेको पाणी अचे पियो, अगरि मोटर इतफ़ाक़ सां ख़राब थी थिए त उहो पाणी असांजो ज़ाया थी वेंदो आहे। साहब जेको आहे फ़ौरन जेको आहे हुकुम कमु कया, जंहिंमें तव्हां ॾिसी रहिया आहियो त माना फर्स्ट क्लास नमूने सां तलाउनि जो फ़र्श हले पियो, कमु थिए थो, इंशाअल्लाह 2 ॾींहंनि में कंप्लीट थींदो। असां जेको आहे इंतिहा शुक्रगुज़ार आहियूं मलक साहब, मलक असद सिकंदर के, मलक जूनियर सिकंदर के असां अर्ज़ु कयो त साईं असांखे ही बस्ती जे जेको आहे 15 सालनि खां पाणी जे असां वटि एॾी सारी कमी आहे, जेको टैंकर माफ़िया ग़रीब अवाम खे निचोड़े छॾियो आहे। त हुननि जी महिरबानी आहिनि, उहे आया पाण विजिट करायूं, सॼी टीम मोकिलियमि, जेको असांजो कमु माशाअल्लाह हाणे तेज़ हले पियो। ऐं इंशाअल्लाह उम्मीद आहे त सॼो कमु कंप्लीट थियण खां पोइ ख़ुदा जी बस्ती खे पाणी मिली वेंदो। हिन में वधि में वधि जेकी कोशिशूं आहिनि, असांजो चेयरमैन साहब आहे म्यूनसिपल कमेटी बुलाड़ी जो फ़कीरदाद खोसो, असगर भाई मीर असगर भाई आहे, त हुनजी बि वॾी महिरबानी आहे। पोइ असांजो अकबर खोसो साहब आहे, जेको राति ॾींहुं माना अचे थो, जेकी बि माल मिटियल असां वटि माशाअल्लाह ढेर किरस रेतियूं ऐं मशीनूं लेबर तव्हां ॾिसो पिया, 8 ॾींहंनि खां कमु हले पियो। कुझु ॾींहं पहिरियां अव्हांखे ख़बर आहे त मलिक सिकंदर ख़ान हिते आया, विज़िट करे विया टैंकियुनि जो। जीअं टैंकी विज़िट करे उनखां पोइ हिदायत कई चेयरमैन म्यूनसिपल कमेटी खे त हिन टैंक वॾा सुराख हुया आहिनि तलाउनि में, जंहिंमें पाणी ज़ाया थिए पियो। अवाम खे बि तकलीफ़ थिए पई, पाणी अचे पियो त हिते करे मोटर 1-2 ॾींहं बंदि थी वञे पियो त पाणी ज़ाया थी वञे पियो। जंहिंखां पोइ चेयरमैन साहब पंहिंजो हुकुम जारी कयो त हिते पंहिंजो इनखे ब्लॉक ॾियरायो वञे। तलाउनि खे जेके तव्हां ॾिसो पिया त कमु हलंदड़ आहे, इंशाअल्लाह 2 ॾींहंनि में तलाउनि जो कमु पूरो थी वेंदो। जूनियर साहब जे महिनतुनि सां 2 महीननि जे अंदरि इंशाअल्लाह पाणी ख़ुदा जी बस्ती ते स्टार्ट थी वेंदो। जेको कुझु सालनि खां बंदि आहे, इंशाअल्लाह उहो अवाम जो मसइलो हल थी वेंदो। जी हा, इहो त हाणे असीं पंहिंजो चेयरमैन साहब खे ऐं जूनियर साहब खे आगाही ॾिनी आहे, छोजो हिते अचनि था राह जो असांजी सरकारी मुलाज़िमनि जंहिं वटि को असरो वग़ैरह कोन हूंदो आहे, उहे चौकीदार वीचारा ईंदा आहिनि, त हिते हू अचनि था, जेके बि माफ़िया हूंदा आहिनि हिननि खे तलाउनि खे नाकाम करण जी कोशिशनि में हूंदा आहिनि, उहे अची करे असांजे सरकारी मुलाज़िमनि खे सां विड़ी ऐं उन्हनि खे ज़ोरी ज़बरदस्ती ते ॿधे, उन्हनि खां मोबाइलूं खसे ऐं हू पंहिंजो कार्रवाई करे वेंदा आहिनि। जंहिंजे लाइ आइंदा जे लाइ DC साहब खे बि चेयरमैन साहब लिखियो आहे त असांखे हिते कोई फोर्स ॾिनी वञे, जीअं असां वधीक मुश्किलातुनि खां बची सघूं।